जुड़े वेझो समाजी तंज़ीम तरफ़ां अखियुनि जे इलाज लाइ मुफ़्त कैंप लॻाई वई। IHS सिंध ऐं आल ख़िदमत फाउंडेशन तरफ़ां अखियुनि जे इलाज लाइ लॻायल कैंप में मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां वॾे अंग में आवाम पहुतो। अखियुनि जे मर्ज़ में मुब्तला मरीज़नि जी चकास करे खेनि इलाज ऐं दवाऊं पिणु ॾिनी वियूं। डॉक्टर श्वेता शर्मा साफ़ियुनि खे ॿुधायो त कैंप 3 ॾींहंनि ताईं जारी रहंदी, जंहिंमें मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां माण्हू अचनि था। जेका इहा RHC आहे रूरल हेल्थ सेंटर जुडो, उन में ख़िदमत ख़ल्क़ फाउंडेशन जेका आहे अल ख़िदमत फाउंडेशन जी तरफ़ खां जेको आहे आई कैंप लॻाई वई आहे। ऐं कल्ह जेको आहे कल्ह खां ई सॼो सिलसिलो शुरू थियो आहे ऐं इहो अञा सुभाणे बि जारी रहंदो। न फ़क़ति जुडे शहर जी तक़रीबन जेका 40,000 खनि जी आबादी आहे, इन खां अलावा जुडे खे जेके पेरीफ्री में 6 UCs जेके आहिनि, जिन जी बि हर UC जी घटि में घटि 25,000 खनि आबादी आहे, उहे सभु माण्हू जेके आहिनि हिन कैंप जा बेनिफिशरी हूंदा। ऐं ख़ासि तौर ते जेके अखियुनि जूं जेके मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि ॿारनि में, औरतुनि में, फोड़नि में, उहे सभु माण्हू हिते जेके आया आहिनि। न फ़क़ति हिन पंहिंजे हिन ज़िले जा माण्हू, जुडे शहर सां लाॻापियल माण्हू, पर ॿियनि ज़िलनि जा बि काफ़ी मरीज़ जेके आहिनि। जीअं हुनजो त अखियुनि जी बीमारियुनि में वाध पई थिए, बेध्यानी सबबि केतिरा ई माण्हू अखियुनि जे नूर खां महरूम थी वञनि था। डॉक्टर अछोथामा चयो त शुरूआती मरहले में मुनासिब इलाज ज़रिए अखियुनि जे नूर खे महफ़ूज़ रखी सघिजे थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।